हैदराबाद में माहिर मौसमियात साफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकली मूजिब ओलह जे बरसात वारे सिस्टम में अॼु राति सिंध जे उत्तर जे इलाक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात जो इम्कान है। कशमोर, घोटकी, शिकारपुर, जैकमाबाद, कंधकोट, गौसपुर, डहरकी, उबावड़ो, खैरपुर, मीरस, लाड़कानी समेत उत्तर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ खिवण वारा ककर सफ़र कंदा। वधीक अपडेट करे रहियो आहे माहिर मौसमियात ऐं सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकली। जी ग़ुलाम हुसैन ख़ासकली, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त ओलह जे बरसात वारे सिस्टम मां राति देरि ताईं सुबुह जे वक़्तु सिंध जे उत्तर वारे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसात जा इम्कान मौजूदु आहिनि। किन हंधनि ते हल्की बरसात थींदी ऐं किन हंधनि ते तेज़ बरसात जा वसकारा थियण जो इम्कान आहे। कशमोर, घोटकी, शिकारपुर, जैकमाबाद, कंदकोट, घोसपुर, डहरकी, ओबावड़ो समेत शिकारपुर सां गॾोगॾु खैरपुर, मीरस ऐं लाड़काने जे कुझु हिसनि में बरसात जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं इहो ओलह जो बरसात वारो सिस्टम आहे जंहिंजे असर सां इन्हनि इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु खिवण बि तेज़ थी सघे थी। किन इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां बरसात जा वसकारा थींदा, मिटीअ वारियूं तेज़ हवाऊं गुली सघनि थियूं। इन जे करे इहो बरसात जो सिस्टम इन्हनि इलाइक़नि में ओलह जे बरसात वारे सिस्टम मां वसकारा थींदा। जॾहिं त अॼु थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसात जा वसकारा थिया। उहे बरसात जा वसकारा जेके हुआ अरबी समुंड मां शक्ति तूफ़ान जे असरात जे करे जेको आहे उहे ककर ठहिया ऐं उन इलाइक़नि में बरसात जा वसकारा थिया। जॾहिं त उत्तर सिंध जे इलाइक़नि में ओलह जे बरसात वारे सिस्टम मां वसकारा थींदा, जंहिं दौरान कशमोर, घोटकी, शिकारपुर, कंदकोट, घोसपुर, डहरकी, ओबावड़ो, खैरपुर, मीरस ऐं लाड़काने समेत उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसात जो इम्कान मौजूदु आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।